अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल अस्र इन्नल इंसाना लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू वतवासौ बिल्हक़्क़ि वतवासौ बिस्सब्र। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व शफीअना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे हीअं को न पहुतो ॿियो मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया का ज़ुल्मत दूर थी वियो मुल्क सारो नूर थी कशफत जा बिजमालिही। औसाफ उनजे जो बयान कहिड़ो करे आजिज़ ज़बान मालिक आजे जो मदह खां हसनत जमीउ ख़िसालिही। इदरीस जी सबके सदा आदस्त बस्ता इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि व आलिही। इश्क़ मोहब्बत समरज़ आवाज़ दुरूद पाक पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मिली जुली वदे आवाज़ां बुलंद आवाज़ां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे नहायत वाजिब एहतराम अजीज दोस्तों भाइयों और बुजुर्गों, यारी शरीफ जो बाबरकत प्रोग्राम आहे यारी हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे याद में मनाई वेंदी आहे। सनत जा आशिक ऐं सनत जा मुहिब हर महीने यारी शरीफ जो प्रोग्राम मल्हाईंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह इन मस्जिद शरीफ में भी हर महीने प्रोग्राम थींदो आहे। मुख्तलिफ प्रोग्रामन ते मुख्तलिफ उलमा इकराम ईंदा आहिनि जेके पंहिंजे नूरानी ऐं इरफानी बयानात सां सामाईन जे दिलनि खे महसूस कंदा आहिनि। अॼोके हिन प्रोग्राम में इन फकीर जी हाज़िरी थी आहे। दुआ है रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात का बरकत इन हाज़िरी के पांजे बारगाह में कबूल मंजूर फरमाए।
असा सभिनी जे हिते अचण खे वेहण खे ॿुधण खे ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह इज़्ज़तीअ में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। असांजो अचण वेहण ऐं ॿुधण अजायो नाहे, इहो सजायो। दुनिया जूं केतिरियूं ई कचहरियूं हलंदियूं आहिनि, अवाम उन्हनि कचहरियुनि में वेंदा हूंदो, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ ज़हननि जा माण्हू उन्हनि जा मुख़्तलिफ़ कलाम कौल अमी ॾिसंदा हूंदो ॿुधंदा हूंदो। पर दोस्तो अलीलो हिन जगह ते वेहण हिन कचहरीअ में कहीं अचण ऐं ॿुधण इहो सवाब खां ख़ाली कोन्हे। विख विख जो सवाब ऐं नेकी उन इंसान जे आमाल नामे में लिखी वेंदी आहे जेको नेक मजलिस में हली वेंदो आहे। दोस्तो अलीलो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात का बरकात जी मेहरबानी आहे जो असां हिन महफिल में आया आहियूं। अल्लाह ताला असांजो अचण क़बूल फरमाए। दुरूद पाक मोहम्मद सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये दुरूद पढ़े तो वो कम हलियो वो बस संभलंदा वासा मिली जुली पढ़ायो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान करीम में छा इरशाद फरमायो। अल्लाह जी ज़ात फरमायो वल अस्र मुके कसम आहे ज़माने जो इल्लल इंसान लफी खुस्र बेशक इंसान खसारे में आ इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। मगर जन ईमान आंदो ऐं सालिह अमल कयाऊं ऐं हक़ जी वसियत कयाऊं ऐं सब्र जी वसियत कयाऊं। कुरान करीम जे इन सूरत मुबारक में मशहूर ऐं मारूफ सूरत आहे 3 सिपारी में सूरतुल अस्र। अस्र लफ्ज़ जी माना मुख्तलिफ मानाऊं आहिनि। अस्र नमाज़ असर के भी चयो वेंदो आहे जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं टे पहरीअ जी नमाज़, विचीअ जी नमाज़ ऐं असर जी माना ज़मानो बि आहे। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात बाबरकात इहो लफ़्ज़ हाणे फरमायो वल अस्र। जेकर इहा माना वरिती वञे त मूंखे कसम आहे टे पहरीअ जी नमाज़ जो। अब टे पहरीअ जी नमाज़ जो कसम अल्लाह छो कयो? इन जे करे जो इहो वक्त रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात बाबरकात खे ॾाढो प्यारो हूंदो आहे। ऐं टे पहरीअ जी नमाज़ जी हिफ़ाज़त जो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात कुरान करीम में ताकीद फरमायो आहे। अल्लाह की ज़ात फरमायो कुरान करीम में हाफिज़ू अलस सलावात वस्सलातिल वुस्ता। माना पंहिंजे नमाज़ जी हिफ़ाज़त कयो ऐं ख़ास तौर ते विची नमाज़। विची नमाज़ जो टाइम अहिड़ो आहे ॿियनि नमाज़ुनि जे अदायगी जे लाइ त वक़्तु मिलंदो आहे। वादकाई जो टाइम हूंदो आहे। सुबुह जी नमाज़ पढ़बी आहे तॾहिं बि वादकाई को कमकार कोन हूंदो आहे। जेके नमाज़ी माण्हू हूंदा आहिनि न
उन्हनि खे हर वक्त निमाज़ जो इंतजार हूंदो। फजर जे निमाज़ जे वक्त पढ़ण वारा अज़ान जे इंतजार में हूंदा आहिनि। अज़ान अचे त मां अल्लाह जी निमाज़ पढ़ां। निमाज़ पढ़ी नाश्तो करे पंहिंजे कमकार खे लगी वेंदा आहिनि। दुनिया जा धंधा वो पोख कंदो, वो नौकरी कंदो, वो दुकानदारी कंदो, वो व्यापार कंदो, वो कहिड़े कम सां हलियो वेंदो। पढ़ण वारा ॿार स्कूल पढ़ण वेंदा। अजीज दोस्तों, अहिड़े तरीक़े सां वरी इहे कम मंझंदि ताईं पूरा करे हर को पंहिंजे घर में ईंदो आहे। ज़ोहर जी अज़ान थींदी आहे, उन वक्त बि वक्त हूंदो आहे निमाज़ जे अदायगीअ जो। पर टे परीअ जो टाइम अहिड़ो हूंदो आहे जो हर माण्हू पंहिंजे कम में बिज़ी हूंदो आहे। टाइम कोन मिलंदो आहे। अक्सर करे निमाज़ खां इहा निमाज़ हली वेंदी आहे। तंहिंजे करे रब जलाल वल इकराम जी ज़ात फरमायो त पंहिंजे निमाज़ जी हिफ़ाज़त कयो, ख़ास तौर ते विची निमाज़ जी नमाज़ असर जी। ऐं इन जगह ते अल्लाह जी ज़ात बाबरकात टे परी जे निमाज़ जो कसम खयो। जेकर इहा माना वरिती वञे त निमाज़ असर जो कसम आहे। अहिड़े तरीक़े सां जेकर ॿी माना ज़माने वारी वरिती वञे त इन ज़माने मां मुराद कहिड़ो ज़मानो आहे? कहिड़ो ज़मानो? अल्लाह फरमाए वल असर, मूंखे कसम आहे ज़माने जो। मुफस्सिरीन इकराम लिखनि था, क़ुरान करीम जा तफ़सीर लिखण वारा, त इन ज़माने जे कसम मुराद ॿियो ज़मानो नाहे, ॿियो वक्त नाहे, पर इन ज़माने मां मुराद मुंहिंजे महबूब नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे नबूवत वारो ज़मानो आहे। असां ज़मानो यो भलो, ज़माना सब भला, पर महबूब जी नबूवत वारो ज़मानो सभिनी ज़माननि खां भलो। छो जो मदीने वारे साईं पाण फरमायो खैरुल कुरून करनी, सभिनी ज़माननि खां मुंहिंजो ज़मानो भलो आहे। असां भले ज़माने जो कसम त अदा खणंदो। हाँ अब सीटी से बंद करी लाउड के भलो वाला सुनो जड़ो पानी। सुभान अल्लाह, सदा शरीफ पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। इश्क़ मुबस्सम आवाज़ से पढ़ायो सल्लल्लाहु व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जे नाले जो ज़िक्र भी कंदा रहो। अल्लाह 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 अल्लाह। सुभान अल्लाह। दोस्तों, महबूब जी ज़ात बाबरकात जी नबूवत जो ज़मानो सुभान अल्लाह अजीब ज़मानो। मुझा दोस्त अजीज मुसलमान भाइयों, रब्बे दुल जलाल वल इकराम जी ज़ात फरमायो वल अस्र, मूंखे कसम आहे महबूब जे ज़माने जो। इन्नल इंसान लफी खुस्र, त बेशक इंसान नुक़सान में आ। इन्नल इंसान लफी खुस्र, इन खसारे वाले इंसान मां मुराद कहिड़ो इंसान? मुफस्सिर सगोरा लिखनि था त इन नुक़सान वाले इंसान मां मुराद अबू जहल। केर बाबा? अबू जहल। ॿुधो अथव केर हो भला?
चुप थी वियो। अबू जहल कट्टो काफिर हो, मदीने वाले साईं जो दुश्मन हो। हर मोड़ ते हर वक्त में महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम ने ज़ात बावरकात की मुखालफत कई हो आई। हर काम में मुखालफत ऐसी ताई महबूबन सामने की दुश्मनी ही जो हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने ज़ात बावरकात के शहीद कराने की सलाह ॾियण वारो अबू जहल हो। सुभान अल्लाह न चो तो कहे तो हर कम ते सुभान अल्लाह न चई भी सोचे समझी सुभान अल्लाह चो। हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बावरकात के शहीद कराने की सलाह ने अबू जहल दी। अहिड़ो महबूब जो दुश्मन। दोस्तों वरी हुजूर जो इम्तिहान वठंदो ॾिसां त नबी सचो आया ना ख़बर हुयसि, पर हरू भरू पाण खे ज़ाहिर कंदो तो मोहम्मद मौजूदो ॾेखारींदो, मां मुखालफत कंदोमांसि। नऊज़ बिल्लाह, वो पंहिंजे सम्झ ऐं पंहिंजे अकुल जे मुताबिक़ इहो सोचींदो हो त नऊज़ बिल्लाह जेकॾहिं मोहम्मद मौजूदो ॾेखारींदो मां उनजी मुखालफत कंदुसि, माण्हू वाह वाह कंदा ऐं मोहम्मद नऊज़ बिल्लाह फिको थी पवंदो। अकुल खुदा जी न सही। हिकिड़े दफ़े हुजूर अचनि पिया, रस्ते में लाची वेठी, रस्ते में लाची वेठी। अबू जहल हुजूर के चयो त मोहम्मद तू सच्चो नबी आ न खुदा जो? पाण फरमायो त हा, मूंखे अल्लाह नबी बरक करे मोकिलियो आहे। ते हाणे तुंहिंजे नबूअत खे मां मञींदुसि तॾहिं जॾहिं हिन लाचीअ जे पुठीअ में खचीअ जो वण पैदा थिए। छा खचीअ जो वण पैदा थिए, उहो वॾो थिए, उन जी घड़ी आहे, वॾो थिए, फर झले, खची तयार थिए, पचे, मां उन मां पटे खावां त तुंहिंजे मथां ईमान। महबूब जी ज़ात फरमायो त अबू जहल को कोन मञी ते न न न मां वाइदो तो करे मञींदुसि। ते पक चई हा साईं मञींदुसि। महबूब जी ज़ात बाबरकात रहमत वारा हथ मुबारक मथे खया। हुजूर जे हथ मुबारक रहमत वारा हथ, हां उहे हथ जंहिंजे बारे में अल्लाह जी ज़ात फरमायो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। ऐ मुंहिंजा महबूब, ये जेकर पत्थर तव्हां काफ़िर जे तरफ़ जो उछलायो था, वमा रमैत इज़ रमैत, ये पत्थर तव्हां नथा उछलायो, वलाकिन अल्लाह रमा, बेशक उहे पत्थर अल्लाह तो उछलाए। माना महबूब जेको फ़इल कनि न, जेको कम पंहिंजे हथनि मुबारकनि सां कनि, अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए पियो त हे मां रब जी ज़ात बाबरकात जा हथ आहिनि, अवा अल्लाह हथनि खां पाक आहे। पर महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक हथनि मुबारकनि सां जेको कम थे पियो, अल्लाह फरमाए पियो त इहो मां मोहम्मद, इहो जेको कम मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम करे रहियो आहे, इहो हथारो त हबीब जे थी रहियो आहे, पर हकीकत में मां रब जो कम आहे।
सुभान अल्लाह जे दोस्तों अली रो मुसलमान भाईरो अल्लाह जे महबूब हथ खया उन दातीअ जे पुठीअ मां खजीअ जो वण पैदा वॾो थियो फर झलाई उन में वण में खजी पगी अबू जेल चढ़ी वियो मथे मथां लाहे खजी खाधाई पर अहिड़ो निमक हराम जो चवण लॻो त मोहम्मद मां दुनिया में जादूगर ॾिठा पर तो जहिड़ो जादूगर मूंखे नज़र कोन आयो वाह कंहिंजी तबाही कयई पंहिंजी न पंहिंजे हथ सां पंहिंजी पाण तबाही पियो करे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात व बरकात फरमायो त ॿिया इंसान नुक़सान में पर वॾे में वॾो नुक़सान में पवंदड़ केरा अबू जहल अॻिते अल्लाह जी ज़ात छा फरमायो इल्लल्लज़ीना आमनू मगर जन ईमान आंदो ईमान जनाबो इन ईमान आने वाले मां मुराद केरा इन ईमान आने वाले मां मुराद हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक हजरत सिद्दीक अकबर सुभान अल्लाह है अबू बकर सई आला मनमोहन दे मतवाला सुभान अल्लाह वाह पीर मिठा सई रहमतुल्लाह अलैहि सुभान अल्लाह असा जन पर मुर्शिद जा मुर्शिद हजरत किबला पीर मिठा सई रहमतुल्लाह अलैहि रहमतुल शरीफ लाड गाने वाला जो सुभान अल्लाह ज्यादा फरमाइंदा है अबू बकर सई आला मनमोहन दे मतवाला ओ बुलबुल तू बुले लाला तू ताज मानी है मुझे सोना हबीब है अबू बकर सिद्दीक केरा वो सिद्दीक अकबर जे जो शान आला है